الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. अल्लाह से ताकि बरकत करे जलसे शुराता जिन दोस्तों शरीफ रिवायत वाला है सुनी असा बड़े यासिरा फलरो आदम जरूर संगर वली घुमदा इति भुगा हो शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस जो इजलास इन जे करे थोड़ी तकड़ भी आहे इन जे करे मां पहिरियां वारो अब उतो उती तुरे जा वरी ॿिया पोयां डंडा खे न तड़नि न बदौरा माना सुरी आहे बदौरा माना पियो आहे तव्हां बि सुनी जो साईं तव्हां सुनी अल्लाह बरकत कंदा उतीअ जो पोइ मोली साहब सुनिए जो साईं भला एलपी लगी हुई न उथो न था हाणे ॾाढा दूर शरीफ़ भेरो ॾियो सवाब थी मम्मी जुड़ींदो اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين.
या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अवानि मुक़तहिमी। 17 नवंबर सन 2021 अवाजे इनको दातो जीवान में जलसा सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक्त में नबूवत जो उन्होंने सब प्रोग्राम रखे हुए आए। सुबह जो टाइम आए ता सब पंहिंजा कमकार छॾे करे रब करीम जे कुरान पाक खे ॿुधण आया हो। इंतहाई रहमत ऐं बरकत वारी मजलिस छो त जाते अल्लाह पाक जो पाक कलाम पढ़ियो वेंदो आहे उते अल्लाह जी रहमत जो वॾो मींहुं वसंदो। अॼु ॾातो जे वांड जे ॻोठ जे वण जे पन पन जे मथां रब जी रहमत जो वॾो मींहुं वसी रहियो। शाम जो जॾहिं घर हलंदासीं त ख़ाली न हलंदासीं, अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। सभु ॾाढियां चओ इंशाअल्लाह। थोरो ॾाढियां था ॻाल्हायो, थकल मां आहियां। रात 2 बजे मां सुतो, ॾींहं रात प्रोग्राम। दोस्तों इहा तव्हांजी जलसा तव्हांजी पसंद जाते तेरो सब हाजी मंजूर अहमद वारनि जी सभी जी ये जलसा कुरान पढ़ण ॿुधण पसंद या भली पसंद। दुनिया के अंदर तो मानव के किन के राग पसंद, के गोई भजान पसंद, कुकड़ वेड़ान पसंद, जोआ पसंद, कंजी तो वरी संगे चवा हलवो पसंद, कंजी बिरयानी पसंद, कंजी शराब पसंद, कंजी भंग पसंद, हर कंजी पसंद। दातुअ जे वांड वारनि जी वरी कुरान पढ़ण ऐं ॿुधण ऐं ॿुधाइण पसंद आहे। सब जो सुभान अल्लाह या भली हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सहाबा कराम सां वेठा हा। पोइ मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजी पसंद ॿुधाई। जो हुजूर जा सहाबा सुरी आया, पान फरमाई तो पुट तव्हांजी दुनिया मामा मोहम्मद करीम खे 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं पसंद। साहबा चो साईं कहिड़ियूं शयूं पसंद? चैन यारनि बि वरी इहो सोचो त जेके हुजूर खे जो शयूं पसंद न त असां बि पंहिंजी पसंद ॿुधाईंदासीं त साईं असां साहबा खे छा थो ये तो जिब्रील भी पसंद बुधाई, अल्लाह भी पसंद बुधाई। साहबा जो या रसूल अल्लाह ताके केरियूं शयूं पसंद दुनिया में? तो सैयदना अबू बकर सिद्दीक़ फरमाया जे नबी से बुधाई तो मां भी पानी बुधाई तो मां के छा पसंद। हजरत उमर से दिल में ख्याल किया तो मां भी बुधाई तो मां के छा पसंद। हजरत उस्मान से फरमाया तो मां भी बुधाई दो। हजरत अली से जो फरमाया मां भी बुधाई। वो असा पाने वाली ज़हन में सोचो तो असा के छा पसंद। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो हुब्बिबा इलैया मिनद दुनिया सलास अत्तीब वन निसा वजुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलात। सुभान अल्लाह।
मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो पुटता जी दुनिया मामा मोहम्मद के खुशबू ॾाढी वणंदी अब तो सेंट में ता सेंट अल्लाह हालांकि मुझे दिल पर नबी मुझे सोने नबी मुझे बिछड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमन भी खुशबूदार हां गिटिया का गुजारो करे वींदा साहबा के कान पुछंदा असा जो साईं काडे वो खुशबू सिंगदा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वञी मिलंदा तो रस्तो ॿुधाईंदो सही नहीं जिस्म में खुशबू ओगरे ये खुशबू पघर जे खुशबू अम्मा जे पेट में हाथ अम्मा ओगरा दी न मुस्के अंबर का वधीक खुशबू ईंदी कपड़ा खराब थी गया गुलशन वो गुलशन के चो हलाए ॾिनो तो डायणो थोरो वधाए भला हेठ मायूं में सुलेमान सहाबियानिया मदीने जे मीर मुझे मिठड़े मोहम्मद करीम जो पघर मुबारक भी गॾु करे सॼो सुता पिया प्लास्टिक जो तल्लो हुज़ूर फरमायो में सुलेम चाबी करे चई सही मां तव्हां जो पघर मुबारक भी गॾु कयां छा कंदीअ मुझा साईं मां पंहिंजे पुट जी शादी कराई न में उन के घोट ऐं कुंवार के तो मोहम्मद करीम जो इहो पघर मुबारक लगाईंदसि शादी में माई वणंदियूं खुशबू मां साईं पाण आका से फरमायो औरते आ शीशी दे हुजूर सजो रोड़े करे उन माई के दिनो त वञ माई हेड़ो अतुर तो के कहीं भी बाजार में न मिलंदो खणी पांजे इलाके में जॾहिं उन जे पुट जी शादी थी घोट ऐं कुंवार के अतुर लगाए नबी साईं जो पघर मुबारक मानो हैरान थी विया रोणंदा आया उम्मे सलेम अतुर का नवादो थई चेती नान ए मक्के जी बाजार जो अतुर नाए मदीने जी बाजार जो अतुर नाए शाम ऐं यमन जे बाजार जो अतुर नाए मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पघर मुबारक जी खुशबू इलाको मुअत्तर थी नबी से बगल में रिवायात में ईंदो आहे उन घोट ऐं कुंवार के जेके बच्चा जावा उन में भी मुझे मिठे मोहम्मद जी खुशबू हो रहा था हां जी भी इंजन तपे अया दादा तू डिमांड वारो ता लालची है ताइने सोचल में अब्दुल जब्बार के लफ्ज चवंदो आहे उहो छो नथो थिए हा न साईं मां पंहिंजे वाइस में चवंदो आहियां जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हल सुभान अल्लाह अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए अज भी मदीने जे गली गली में जो मोहम्मद मुस्तफा जे शहर में खुशबू आ वञो नबी मस्जिद में सॼी मौत तरे अल्लाह वारो चवे तो जिस चमन में सरदार मेरे जाके जुल्फा खोलिया ले चली बाद सबा खुशबू की भर भर झोलिया अतीब खुशबू मां के ॾाढी प्यारी आ बे नंबर में वनिसाओ मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद करीम के पाजू बीबियूं भी ॾाढियूं प्यारियूं ता क्या है हिकु भी आन दो आए ना वनी उड़ानी परायूं ना आका से घर में आया मुझे साईं जी रानी आ उम्मुल मोमिनीन सुभान अल्लाह
अफीफ इस्लाम तय्यबा ताहिरा मुतहरा सैयदना अबू बकर सिद्दीक जी न्याणिया मिठे मोहम्मद जी राणिया चौथ सा मोमिन जी अम्मड़ा मोमिन मुनाफिक जी न काफिर जी भी न मोमिन आका से घर में आया पान फरमायूं आशा जी मुझा का शादी करे से मां वेठी आया पान फरमायूं उतमा मोहम्मद करीम के पानी प्यार ता भी घुरंदा हूंदो पानी ते प्यार फिरानी हाणे दई है फिरानी जी मां पानी ते प्यार साईं फरमायो आशा मुझी रानी मुके पानी ते प्यार अमा फरमाई थी मां पानी खणी आई सही रखे सही पढ़ो पान फरमायूं आशा तू पी साईं तव्हां चयो पानी भरे आ मां भरे आयम तव्हां पियो मदीने जे मीर फरमाना ना मुझी रानी तू पी अल्लाह अल्लाह दातो जीवान जा मुसलमानो अम्मा आशा फरमाई मां पानी पियण शुरू कयो पियंदे जने अधु पानी पीतो में आका से फरमाइंदा ओ मुझी रानी आशा सब न पी जाए अधु मां मोहम्मद करीम लाए बचाए जा अमा फरमाई दी बस साईं के अधु बचाए साईं पियो पान फरमायूं आशा बुधा केड़े पासे का पंजा चप रखी पानी पीतो थई त मां मोहम्मद भी पंजे नुबत वाला चप मुबारक उते रखी करे पानी पिया यो छा हुयो तो मोहब्बत अब चावी ता करे सारे जो बर पीती नाराज न थी ना हदीस पाक में आ बोलो हदीस पाक में आ जेको मानो पानी घर वाले सा कर मानी दो खाए ये गिरो बनी साल जे बात में भी ज़ाल गिरो बनी मुर्स जे बात में मोहब्बत जो तो हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन अल्लाह तो फरमाए औरत तहां जो लिबास ता औरत जो मर्द औरत जो लिबास आ औरत पानी मुर्स जो लिबास एक भी जो डक प्यार तो करे सही हदीस पाक में जेको मानो बाजे ज़ाल के गिरो बनी बात में भी नहीं ऐ ज़ाल गिरो बनी बाजे मुर्स जे बात में तो रब तो फरमाए मलाइको ॾिसो घोट ऐं कुंवार ज़ाल ऐं मुर्स जो केॾो पाण में प्यार आ रब तो फरमाए तव्हां नेकियूं लिखो न त मां अल्लाह रहमत जो भी हो सके बोले दा चओ त सुभान अल्लाह मां तव्हां खां पुछां थो त जेका शादी वारे रात गल मानी खाधी अथव वरी खाधी अथव न न रुली रुली रात जो मदीने जे मीराब ना जलाल इमामुल अंबिया फरमाए वन निसाओ मां मोहम्मद करीम के पांजो बीबियों भी ॾाढियूं प्यारियूं आहिनि अम्मा आशा भी प्यारी अम्मा हफ्सा भी प्यारी हुजूर फरमाए वजुइलत कुर्रतु आईनी फिस्सलात मदीने जे मीर फरमायो अल्लाह अल्लाह ओ दातो जीवान जा मुसलमानो आका से फरमायो मदीने जे मीर फरमायो नमाज मां मोहम्मद करीम जे अखियुनि जी ठार अथव नमाज़ पढ़ंदो मां मोहम्मद करीम जो अखियूं मुबारक ठरी पवंदियूं हुज़ूर खे ये टे शयूं ॾाढियूं प्यारियूं उथी बीठो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु चए सदक़त या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल ओ जा साईं तव्हां सच चयो ओ बेबाई लैया मिन दुनिया सलस अबू बकर चवे तो मुंहिंजा दिल पर मां अबू बकर के भी दुनिया में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि अल्लाह अल्लाह साईं फरमायो बयान कर सैयदना अबू बकर सिद्दीक़ चए थो साईं दुनिया में मांखे बड़ी शइ वणंदी आहे फरमाईंदा अन्नज़रु इला वजहि रसूलिल्लाह इनफाकु माली अला रसूलिल्लाह अयकुन बिंती तहत रसूलिल्लाह एक यागार वणंदी आहे अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो तो मोहम्मद करीम जो हुजे सॼो ॾींहुं वेठो ज़ियारत कयां नारे तकबीर शाने मुस्तफा अज़मत मुस्तफा जिंदाबाद ओ दोस्तों अखियूं
अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु ताला अन्हु मदीने के मीर इमामुल अंबिया सां एॾो प्यारो कंदो हो जॾहिं मस्जिद नबवी में वेठा हूंदा न थोरो थोरो बोले ये मोहब्बत सब साईं जॾहिं मस्जिद में ईंदा हा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा हा न सभिनी सहाबा जा कंद हे डोला ये करे साईं ईंदा सैयदना अबू बकर सिद्दीक़ साईं मथे कंदो कयूं मदीने जे मीर जे रस्ते ॾे ॾिसंदो ॼणो साईं ईंदा ये की साईं नहीं आया पंहिंजे हुजरे मां ॿाहिरि निकिता ॿुधो सैयदना अबू बकर सिद्दीक़ मदीने जे मीर जे चेहरे खे ॾिसंदो हो मुंहिंजो साईं अबू बकर सिद्दीक़ जे चेहरे खे ॾिसंदो अब दिल मोहब्बत छा में हूंदी आहे हेॾे बोले ॾिसो मोहब्बत छा में हूंदी आहे ॻाल्हाइणो हेॾे बोले ॾिसो ओ नौजवानो अब मोहब्बत छा में हूंदी आहे ये न थोड़े से मुझे रखा है तुझे मरता है मुझे सुने नहीं चालू भाई की नजर नहीं तो मुझे नजर आया है मोहब्बत सामने हो दिया हाँ ये ना तो बुधाए दिल में मोहब्बत हो दिया दिल में आयो ने तर्जुमानी कर दो चेहरो दिल में आना माय तो आए ता जे दिल में मोहब्बत हुई ताली सी घना मानो खुश क्या घना मानो जो सुभान अल्लाह हां चेहरे पे खुश हल आज जगह ना को गावने लो जो तो सी हाली तो मुंह ते 12 बजे वजना मत बड़ा बोला हल मोहब्बत दिल में होंदी आ या नफरत भी दिल में होंदी तर्जुमानी में जो चेहरो कर दो सैयदना अबू बकर सिद्दीक़ नबी साईं के ॾिसंदो ऐं नबी साईं अबू बकर साईं के ॾिसंदा हिक ॿिए खे ॾिसी करे मुर्की पवंदा हा माना हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दिल में मिठे मोहम्मद जी मोहब्बत ऐं मिठे मोहम्मद साईं जे दिल मुबारक में अबू बकर जी मोहब्बत वो दिल जा चप हे चेहरे जा चप अग में न खुलंदा अथव अग में दिल जा चप खुलंदा आहिनि वो चेहरे जा चप खुली पवंदा पोइ हिक ॿिए खे ॾिसी करे मुर्की पवंदा चलो सुभान अल्लाह शामिल करो तो जो नबी सही है अबू बकर लिसे से ए नबी से अबू बकर के लिसी हिक बे के लिसी मुर्की पौन या मोहब्बत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने हिकड़े दफे अबू बकर सिद्दीक मदीने जे मीर सां गॾु इशा जी नमाज पढ़ी करे आका साईं खे पंहिंजे दरवाजे ते छॾे करे घर जो आयो पाण फरमायो मांखे मानी त ॾियो सैयदना अबू बकर सिद्दीक जे घरों चयो साईं तव्हां देर कई असां सम्झोसीं त साईं वॾा मानी खाईंदो मानी ॿार खाई अल्लाह अल्लाह ॾाढो अजीब जा मुसलमानों मां तव्हां खां पुछां थो अगर असां जे घर में असां जा ॿार मानी खाई वञनि पोइ मां तव्हां खां पुछां थो तव्हां सबुर कंदो न न न कावड़ कंदो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाहु ताला नो कावड़ न कई सिधो आयो आका साईं जो दरवाजो खड़कायई पाण फरमायो केर जैसे अबू बकर पाण फरमायो छो आयो साईं तव्हां में थोरो कम साईं फरमायो हाने त वयो आया घर पहुतो ही ना वरी मोटी आयो अल्लाह अल्लाह जैसे थोरो कम थोरो निकरी त जो आका से निकरी आया दरवाजो खोलियो अल्लाह अल्लाह ओ नातू जीवान जा मुसलमानों आका से जी जो निकतो सैयदना अबू बकर सिद्दीक मदीने के मीर जे चेहरे के ॾिसी चवे तो सोना कुर्बान वञा अबू बकर जो कम थियो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत उलमाए हक उलमाए देवबंद माता का पूछा तो साईं फरमा से केरो कम तो कौन बुधाई तो कोई चीजें में कम थी हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी या रसूल अल्लाह थोड़ो माइक खोले या रसूल अल्लाह सल्लल्लाहु मां डायनो ना जो नजर हणाई हो हणी हो मां ना हणंदो खोले तो सही ना वो भी ना तुम्हारे सब मुरझाई में तो मां थकल ओ दोस्तों चीज़ें मां घर वयो से मानी बार खाई गया
सही मां घर वयसि मानी को नहीं वो आए में अबू बकर के जने ओन लगंदी आ या भुख लगंदी आ साईं जो चेहरो ॾिसंदो आ मुंहिंजी ओन भी लही वेंदी आ त भुख भी लही वेंदी आ त थक भी लही वेंदा अन्नज़र इला वजह रसूलिल्लाह हमेशा ये चवंदो हो अबू बकर जूं अखियूं हुजनि सोना मोहम्मद करीम अब तो करे से वरी पोयो ई को दुलिस प्लीज तो मुझे न जदे जी हलंदो ही हलना बेटो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए सैयद जने हिजरत करे मक्को शरीफ मदीने आया हिजरत जो वाक़ो वलो अबू बकर सिद्दीक जो शान तो मोहम्मद जी सीरत सुभान अल्लाह सिद्दीक छो अगे मेरे व्यापारी या मदीने जे मीर जी सीरत आ जय अबू बकर के सिद्दीक अकबर बनायो उस्मान के जिन्नूर ने बनायो उमर फारूक आजम बनायो या मोहम्मद मुस्तफा जी सीरत आ जय अली के हैदर करार बनायो अल्लाह नबी की सीरत हुजूर किया अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मक्के का कुलन देखणी गार ते पहुतो गार जी सफाई करे सोराग सब बंद करे वडी पलटा हणी वेठो या रसूल अल्लाह अचो तवा जो बिस्तरो तैयार अल्लाह अल्लाह अर्ज पियो कया सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो जे गोद में कायनात जो सरदार अल्लाह जो दादलो नबी मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गोद में सुमी पयो गोद अबू बकर सिद्दीक जी तेरो मदीने जे मीर जो अल्लाह अल्लाह ना तो जीवान जा मुसलमानो यार नजर कर शाह मंजर गोद उन शागिर्द जो जे गोद में उस्ताद सुतो पयो हुजे शाह मंजर गोद उन मुरीद जो जे गोद में मुर्शिद सुतो पयो हुजे अल्लाह अल्लाह शाह मंजर गोद उन आशिक जो जे गोद में माशूक सुतो पयो हुजे सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो आशिक हो हुजूर अबू बकर सिद्दीक जे गोद में सुमी पयो वेठो ज़ियारत करे कने अखिण जी कने चपड़न जी कने चेहरे जी खुदा जी ज़ात जो कसम अबू बकर सिद्दीक जे गोद में मिठे मोहम्मद करीम जो चेहरो ये खुलो पयो हो जे रहल दे खुलल कुरान पयो हुजे और तो जे सुभान अल्लाह ते जो तके वेजो वेजो सुभान अल्लाह ये तो सोचो वणो इश्क में सुभान अल्लाह इश्क में वणो अंदर सब अबू बकर आशिक सुभान अल्लाह मिठो मोहम्मद माशूक सुभान अल्लाह अगे यकी चेहरो ही न सदो मस्जिद में अचे साईं खे ॾिसे भुख लगे साईं जो दरवाज़ो खड़काए हाणे त कार में ये गोद में सुमारियो सुपा चार आमर भी थी ना ये अबू बकर मोहम्मद जी चेहरो पढ़ी सुभान अल्लाह मोहम्मद जो चेहरो कुरान हां ये लिस करे अखिर करे चपड़ छा मंजर होंदो थोड़ो मुसलमानो सोचो उन अबू बकर सिद्दीक जे लाइ तव्हां छा पिया चयो जंहिं जंहिं पंहिंजे गोद में मिठे मोहम्मद करीम खे सुमारे ज़ियारत कई नांग डंग आहे डंग ते डंगो डंग ते डंगो डंग ते डंगो हेरे चुप कयो ॿारो चुप कर को बि न ॻाल्हायो अलाए काथो छुड़ी आया नी बरोई चुप कबो हित कबो सफ़ा चुप कबो जागो था पूछो सुभान अल्लाह जो तकी नहीं नाग डंगान शुरू कया अबू बकर चुरे न तो इसको आया ना ताश के रसूल है चुरे न तो हुजूर जे चेहरे दे पियो तके अन्नज़र इला वजह रसूलिल्लाह दी गाल नथी वणे अखियूं अबू बकर जूं जन चेहरो मुस्तफा साईं जो हुजे बस मानी न कर नाग जा डंग सर न था कर डंग ते नवा नवे धक्का या दे क्यों तक नवा
ज़बान हाल सां बि नांग सां ॻाल्हाए पियो। चोरे साईं खे रुॻो ॾिसी धक मता को मला को तव्हांखे चवे मोला कूड़ पियो हणे त अबू बकर खे नांग डंग आया पोइ अबू बकर मरे छो न अड़े छो मरे अबू बकर जे गोद में सुतल कियो बेटो वियो चवे पर जी भला असां सां जंग छो जो थी अथई आम गुलाम नाया कुटी खोर नाया बच्चा छॾे आयो आया अबू अमा छॾे आयो आ घर छॾे आयो आया ये कुड़ी खाई वञ तुझे हवाले चोरंदो कोन तोखे ख़बर न आहे मुंहिंजे गोद में केरु सुतल आहे नज़र कर त 1.25 लख नबियनि जो इमाम सुतो पियो आहे। दादा त चओ जेको ॾाढा चयो गार ॾिसी अचे मां ॾिसी आयुसि 5000 फुट जी बोल हाजी साहब सब ॾिसी जेकी मक्के मदीने विया न वो गार ॾिसी हीअं नज़र करे मां त ॾिसी चयुमि सलाम अबू बकर सिद्दीक़ तोखे जो मोहम्मद साईं खे खणी थी पवे हुजूर जो वज़न बि वॾो सॼी काइनात खां वज़न वॾो सॼी काइनात को बि मोहम्मद जे वज़न खे भुली न सघे नुबुवत जो पाण फरमायो छा ॻाल्हि आहे घोड़ो किरियो अबू बकर सिद्दीक़ जे गोद में नबी सुतो पियो हीअं जो घोड़ो किरियो सिधो मुंहिंजे साईं जे चेहरे ते अल्लाह 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 ओ मुस्लमानो कलमे वारो तवजो कयो खुदा जी ज़ात जो कसम आका साईं जे चेहरे ते वञी पियो साईं फरमाया अबू बकर जी मुंहिंजा दिलबर छा ॻाल्हि साईं का ॻाल्हि कान्हे अवां आराम कयो साईं अहिड़ी शइ आहे जेका अबू बकर खां नबी पई खसे हुजूर फरमायो न हेॾे पैर त कढ पैर जो कढ ॾातो अची वण जा मुस्लमानो अंदरां रंग जो कारो नस्ल जो कारो लिबास जो कारो नियत जो कारो अकुल जो कारो नाग निकिरी आयो पाण फरमायो घबरान का ॻाल्हि नाहे अल्लाह अल्लाह हुजूर पंहिंजी लोहा मुबारक कढी करे अबू बकर सिद्दीक़ जे खुड़ीअ खे लॻाई खुदा जी ज़ात जो कसम सैयदना अबू बकर सिद्दीक़ फरमाए तो जनो नाग डक ही न आया सुभान अल्लाह लोहा मुबारक ये गिलास में लगे ना लोहा मुबारक सुभान अल्लाह जाबर जे देगड़ी में लगे सुभान अल्लाह 1400 साहब ईमानी कई ड्रो करेगा न अटो पे कोटे न भाजी असाने मौली साहब लोग गालाए बात मा तो न करन लोग हिन में हिकड़ी तुक जी फिल्म वणी त ते बार भले जी मामूली जी तुक ऐं मोहम्मद मुस्तफा ये थुक मुबारक खणी खूह में विधन त खूह पानी माखी का वधी के बिछो थी वाह फर्क असा जे लाल जन नबी के पाण जेड़ो दा समझ अकुल सिखो सियाणा चंदा सियाणा करे थी बेन जे चवण ते न हलो उडील करे थी जो ता के समझा छे वरी दा जो अब वाह भी त नबी से मो ए बता को यू अकुला या तो ता जे गिचे में गाल थी पए वा असा जे में न ता जे गिचे में गाल थी पए माना तहां जो यो अकीदो आ तो मोहम्मद में ऐब आहिन वह भी ऐब था को तहां जो अकीदो आ ना कदा असा आशिक रसूल हूं असा नबी से ऐब लिकाई बैठा हूं जो आशिक हूं ना ये गोल है ता जालिमन वाला यो ता जो अकीदो आ नबी में ऐबात ने वहाबी बा गोल असा था इन मतलब यो ना इन माना चाले कर कोई तेरी बस क्यों ये माने तला ए वहाबी नबी ऐब था को ना फिलानो अलाए खलीफा मदीना अब्दुल जब्बार जाए बगोली तो माना इनकी खबर दा अथस ऐ मुखे भी यकीन तने यो तो तां जे गाल की में दी पवे जो तां का चो त नबी में ऐबाइन वहाबी गोलिंद मां कुरान मथे देखणी दो जवान देव बंदे जो की दुआ तो मुझे मोहम्मद में कोई ऐब कोने वो गोली ना से छ अल्लाह ला शरीका कुरान ला रैब मोहम्मद बे ऐब अल्लाह शरीकन का भाग आओ कुरान शक का पाका ना तो जीवन वारो मिठो मोहम्मद हर ऐब का पाका सुभान अल्लाह न तो दे सुभान अल्लाह यार है अकुल से गो सही नबी मुबारक अली है ये अबू बकर
सजो माल घोरी सजो हिकड़ी गाल गा दम कोने नेकी जे अग में ऐवान मोहम्मद में सब का अव्वल नंबर ते सैयदना बाबा नेकी हर कम मुझे सही फरमायो हिकड़ी फरमाए पुत्र ता माके के रोजो आए सब चुप के रुटा हजरत बाबा गलो थी जो से मुखी है चवण सुभान अल्लाह वरी सही ने पूछा कि पुत्र दियो खबर अज ता मा कोई कहीं बीमार की तबो पुरसी करे आयो सब करो अब वो पुत्र पड़े थे सही मां हाने तबो पुरसी गई तो वरी मुझे सही फरमाए पुत्र अज कोई के जो जनाजो पड़ी आयो हजरत अबू बकर से मर जनाजो हाने पड़ी तो चवण सुभान अल्लाह तामा कोई आए जो को के फकीर के सदको दई आयो होजे हजरत अबू बकर थी वियो से मां नहीं तो जाए तजे करे मदीने जे मीर फरमायो क़यामत जे ॾियारे जन्नत जे अठनी दरवाज़न मां वो मुजो सहाबी होंदो जेके जन्नत जे अठनी दरवाज़न मां सद थे अल्लाह 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 सहाबा कहंदा या रसूल अल्लाह अमा जे उम्मत मां वो केर जेके जन्नत जे अठनी दरवाज़न मां सद थे हुजूर फरमायो मुजी उम्मत मां जन्नत जे अठनी दरवाज़न मां सद थे सो बियो न तो मुजो अबू बकर सिद्दीक था जन्नत है अबू बकर है माना सब हुक्म मुकम्मल हसना तेरे का सरकार अबू बकर तबूक जी लड़ाई में नबी से फरमायो वञो जहाज जो तदो खणी अचो सब खत्म हज़रत उमर सही जो मां भी उन माल वडो वनी अधु के अधु सही जा अधु रख ये जो गंदड़ी रखियो से सही ने ए बारे मोहम्मद सल्लल्लाहु ये सही ने ये उमर जी वो सही के उमर का बोलो उमर जी मोजा सोना घर घणो छड़े आयो घर घणो छड़े अज लाउड तो सुठो न तो बिल्कुल अबू बकर घर घणो छड़े आयो उमर घर घणो छड़े आयो हजरत उमर जो या रसूल अल्लाह अधु छड़े आयो आया अधु खणी आयो आया ता भी सुभान अल्लाह लाउड वाला संबंध हो जा न हे अले न तालो जुर्माला अदरवाइज ता क्यों न तो सुभान अल्लाह मोहब्बत सा तो सुभान अल्लाह गौरव करे चलती सफा गौरव मटाई दा थई न मुके दिसी न मटाई पर यो बनला खणी आयो वो भी न लेस कने कने थीनो हमेशा न रही है जो विडो ना रात में तो सुभान अल्लाह हां पान फरमायो अबू बकर जी मुजा दिल भर तू दे घणो छड़े आए जैसा कुछ भी न कुछ भित के अदाया में सुई सगो लबे तमिथे मोहम्मद करीम के दई अचा घर छा छड़े जैसा अल्लाह हजे रसूल जी मोहब्बत छड़े आयो आया बाकी सब कुछ खणी आयो आयो ए अबू बकर उन दी भलो वगो पातल हो हाय लेवल जो वगो हजरत अबू बकर सिद्दीक वयो मदीने जी बाजार में वो वगो विकणी आयो पुरानो वगो चतनगणो वगो पाए आयो ए वाने मोहम्मद में हुजूर जे कचहरी में अची वेठो अल्लाह उए पैसा जेके बचसे पुराने वगे जा कटे बाकी सब ॾिनई सही भी ताके कम ईंद जिहाद जे लाइ सामान वारे वा यार अबू बकर अल्लाह अल्लाह दादू जी वान या गैरतमंद मुसलमान जिब्रील आयो जिब्रील के भी वगो पुरानो पातल हो फाटल पातल हो अल्लाह अल्लाह साईं फरमाए जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह ए केड़ो वगो पाए आयो फाटल वगो पाए आयो चतन हणो वगो पाए आयो जिब्रील चयो ओ मोजा साईं छड़ो मां न पातो अजो अल्लाह सभनी मलाइकन के ऑर्डर कयो ओ मलाइको अजो तमा वो भेस पायो जेको समीन के अबू बकर सिद्दीक पातो साईं मां अल्लाह जा सलाम खणी आयो रब तो चए अबू बकर सिद्दीक के मां अल्लाह जा सलाम दई अच नारे तकबीर बुलंद आवाज सां नारे तकबीर शान मुस्तफा
शान अबू बकर सिद्दीक चांडे जो सरदार जो दातू जवान जे के चांडे ने सलाम मोकले केडो खुश थींदो नथा ॻाल्हायो साईं सरदार साहब सलाम मोकलिया थे साईं ऐं सरदार साहब ईअं बि चए त फलाणे को पुछ त मूंखे राज़ी आहे नाराज़ आहे अबू बकर सिद्दीक अली अल्लाह जा सलाम आया ऐं जिब्रील बिठो नबी से वेठा जिब्रील चए तो सही अल्लाह मुके मोकलियो आ त अबू बकर का पुछ त अल्लाह तो ते राज़ी आ या नाराज़ को ज़मानो हो यार हम कपड़े दा दुकान मक्के जी बाजार में अजो हाल इहो आ तुझे जिस्म ते कपड़ा पाटल फाटा बाटा पिया फाटल चट्टियूं लगल इन हाल में राज़ी सैयदना अबू बकर सिद्दीक चए तो या रसूल अल्लाह सही हे अल्लाह जे इश्क में हे अल्लाह जे इश्क में मुझे कपड़न के टाकियूं लगल आने पर जे अल्लाह जे इश्क में मुझे जान के टाकियूं लगल हुजना त भी अबू बकर वणसी टे नंबर में अबा हिका क्यों जर मौजूद चेरो जे रसूलुल्लाह ठीक है पियो माल मोजो होजे घोरिया तुझे मत टे नंबर में मुझा साईं न्याणी मुझी होजे रानी तो मोहम्मद जी तू मुझो न्याणो सदा है मां तुझो सौरो सदाया ये टे शयूं उथी बीठो सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जेदो सदक दया अबू बकर अबू बकर तो सच चयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे के ॾिसी चए तो या रसूल अल्लाह मां उमर के भी दुनिया में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि पाण फरमायो कहिड़ियूं अल अमरु बिल मारूफ वन नहयु अनिल मुनकर फिल खल्क हुजूर के चवे तो ओ मोजा साईं मां उमर के टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि पाण फरमायो कहिड़ियूं माण्हुनि खे नेकी जो अमर कया हर एक के नेकी जो अमर कंदो वत मां उमर के इहा ॻाल्हि वणंदी आहे टे नंबर में माण्हुनि खे बुरनि कमनि खां रोकियो टे नंबर में पुराणा कपड़ा हुजनि मां उमर पुराणा कपड़ा पाया कहिड़ो उमर सब सहाबी मदीने जे मीर जा मुरीद पर हजरत उमर बिठे मोहम्मद जी मुराद केड़ो उमर जजी मारी मदीने जो मीर जन्नत में दिसी आयो केड़ो उमर हुजूर फरमायो अन खातमुन नबियीन ला नबी बादी यार दातू जे वांडवर ने सीरतुन नबी जो जलसो खत्मे नबुवत जो जलसो करायो अबू बकर सिद्दीक बणियो मोहम्मद मुस्तफा जी सीरत बिलाल हफ्सा जो सरदार बनियो मोहम्मद मुस्तफा जी सीरत सुहैब रूमी जो सरदार बनियो मोहम्मद मुस्तफा जी सीरत खुदा जी ज़ा जो कसम मुझे मिठे मोहम्मद करीम जी सीरत भी सोनी सूरत भी सोनी चो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सूरत में जमाल सीरत में कमाली कमाल हुजूर फरमायो अन खातमुन नबियीन ला नबी बादी औ आखिरी नबी आया मुका बाद कोई नबी नहीं दो अल्लाह अल्लाह कुरान तो फरमाए मा कान मुहम्मदुन नबा अहद मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबियीन व कान अल्लाह बिकुल्लि शैइन अलीमा मोहम्मद अल्लाह जो नबी पान फरमाए अन खातमुन नबी मां आखिर नबी मुका बाद कोई नबी अब नबी से का बाद कोई नबी तेरे पूरी तरह से नहीं ओ दोस्तों मां तो सबनी के तो चवा ओ मेरे लिए हजरत ओ सीओ ता हैदरी दा सरायो ओ मेरे लिए ता आशिक रसूलुल्लाह सरायो ता मोहम्मद जा आशिक ऐ सुन्नी सुन्नी हवा उधर दे सुन्नी अहले सुन्नत वल जमात वो जमात जगह सुन्नत ही है ता आशिक रसूलुल्लाह सरायो ता असा दा वेड़ो
असां जी का गाल तव्हांखे आहे बि कान पर नफ़रत एॾी अथव जो माण्हू खे त वाह बि नबी जाए पता ॻोल्हनि वाह बि नबी साईं खे नथा मञनि अब ईअं न चवंदा न वाह बि नबी साईं खे नथा मञनि तव्हां एॾा आशिक़ रसूल आहियो मैदान ते निकिरी अचो त कादिरनि सां जिहाद कई कादियानी त सरेआम कादियानी पंहिंजो नबी ठाहियो हुन जे लाइ चवंदा हो ज़बान खोलियो ॻाल्हायो न हुन जे लाइ अचो न सदा खोलो खोले में मिलाए करे कादियान सां रहूं न ही मुल्क कादियान के पीर ॾाॾे जो न आहे ही मुल्क पाकिस्तान का मतलब क्या भला न था पाकिस्तान का मतलब ला इलाहा इल्लल्लाह है पाकिस्तान का मकसद मोहम्मद रसूलुल्लाह ये मुल्क ठयो त हिन मुल्क में असांखे अहिड़ो खितो हिकिड़ो आज़ादु करे ॾियो जंहिंमें असां मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जो निज़ाम क़ाइमु कयूं खिलाफ़त राशिद अचो न असां सां गॾु थियो न कोलो कोले में मिलायूं न बाक़ी हिते पाण में मिलाऊं सुन्नी शिया जहिड़ो वटि वठा बरेली वहाबी जहिड़ो वटि वठा नूर बशर जो जहिड़ो होजे नूर होजे बशर होजे हीअं इहो जहिड़ो वटि वठा लॻी पई अथव अछू ॾाढी थी वई ऐं नबी साईं खे बि न सुञातव अलाए नूर आहे अलाए बशर आहे अलाए शक में पइजी विया अचो ताकि देवबंदी ॿुधाइनि त मोहम्मद जो नूर नूरनि में आला नूर आहे मोहम्मद जी बशर बशर में आला बशर नबी जे नूर के को पुॼी न सघे केरु हम आमला मक्के में वेठी आहे मोहम्मद जे नूर सां काथे शाम मुल्क जूं माण्हू यहदी युखरिजु मिन ज़ुलुमात अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू युखरिजु मिन ज़ुलुमात इला नूर हे जुल्म मां नबी सही ना आया त मुल्क में जुल्म हो उंदही एतरे कदर हूंदा जो खुदा जी ज़ात जो कसम आहे माण्हू नियाण खे ज़िंदा पूरी न्याणीअ जी इज़त नहीं न्याणीअ जो ना न्याणीअ खे ज़िंदा पूरी हा खुदा जी ज़ात जो कसम आहे मिठो मोहम्मद आयो न्याणी जी इज़त थी पूरी लगा बच्चा न पूरी न्याणियों ने मानियो तो अचो न मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबूवत जे उलमा हक उलमा जो बंदो साथ ॾियो त कादियान के मुल्क मां भॼायो ही मुल्क कादियान जे पी ॾाॾे जो मुल्क न आहे हुजूर फरमायो अन खातमुन नबीयीन ला नबी अबादी औ आखिरी नबी आया मूंखां बाद कोई नबी न ईंदो अगर मूंखां बाद जे करे अल्लाह के को नबी मोकिलो हुजे त लौ कान मिन नबीयन लकान उमर हुजूर फरमायो जे कॾहिं मूंखां बाद अल्लाह के को नबी मोकिलो हुजे तो ॿियो न हुजे हा उमर हुजे पर फरमायो मूंखां बाद कोई नबी अब मुने सो कोई नबी ईंदो जेको ईंदो कूड़ो क़यामत जे सिज उबड़ ताईं असांजो नबी तो मोहम्मद मुस्तफा क़यामत जे सिज उबड़ ताईं अल्लाह जो नबी ॿियो कोई न ईंदो जेको ईंदो कूड़ो आहे ऐं जेको हुनखे सचो सम्झंदो उहो लांती आहे असांजो नबी आख़िरी नबी आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मिठो मोहम्मद 1.25 लख नबीअ जो बि सरदार जागो हेरी हजरत उमर कहो उमर हुजूर फरमाए साईं अमर बिल मारूफ कया नहीं अनिल मुनकर कर कया साईं 3 नंबर में वशाब फिल खल्क ओ मोजा साईं 3 नंबर में मांगे या गाल दी वणी पुराना कपड़ा होजने मां उमर पुराना कपड़ा पाया उठी भी तो सोनो उस्मान सदक दया उमर उमर तो सच चयो मदीने जे मीर दे ऋषि जे तो या रसूल अल्लाह मां उस्मान के भी शयूं ॾाढियूं वणंदियूं अथई पाण फरमायूं ॿुधा कहिड़ियूं इस्माउल जियान व किस्वतुल उरियान व तिलावतुल कुरान हिक ॻाल्हि इहा वणंदी आहे सोना बुखायल हुजे बुखियो हुजे हुनखे अल्लाह जे नाले ते मां मानी खारायां ॿिए नंबर में ओ मुंहिंजा सोना ॿिए नंबर में ओ गाढ़ो हुजे उनके अल्लाह जे नाले ते मां
कपड़ा पाराया हुजूर फरमायो जेको कई बुखाए लगे अल्लाह जे नाले ते मानी खाराईंदो अल्लाह जन्नत जा तौम खाराईंदुसि हुजूर फरमायो जेको कंहिंखे अल्लाह जे नाले ते कपड़ा पाराईंदो अल्लाह जन्नत जे बट बटियर जा वग पाराईंदुसि अल्लाह रे नंबर में हज़रत उस्मान फरमाए तो तिलावतुल कुरान अल्लाह जो कुरान हुजे अल्लाह जो कुरान हुजे अल्लाह जो कुरान हुजे उस्मान नदी तिलावत करे बोले दरसो माता का मुसा दो घर में कुरान पयो आ काई माई नथी लगी परंतु हे बुधो हेतरा जो सुबह से आया हो मुसलमान हो ना कलमो पढ़े तो अल्लाह सल्ला जो पक्का न थवा पढ़ो तो सब डालिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल ठीक है पढ़े वन कलमो पढ़े हे कुरान घर में पढ़े तो अब गलायो ना अब ये कुरान घर में पियो ना गलायो पढ़े तो सुबह से केड़ा केड़ा तिलावत करे आयो सब बढ़िया आया वो तो भागत वो तो भागत वो तो भागत वो तो बस खुदा जो कसम हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु के मदीने जे मीर फरमाए उमर जी मुझा दिल पर इनो बात शैतान भी तो कांड जे तो कब्र में किया कंदे कब्र में बुधो बुधो कब्र में किया कंदे उमर कब्र में मुनकर नकीरींदा अखियों गाड़ियों करण का बोड़ा जबान का रंग का जेको आनंद उन जा वड हथ में उन जा गुरसूद किया कंदे अल्लाह अल्लाह सोने उमर चयो या रसूल अल्लाह भला कब्र में कुरान हूंदो चो सुभान अल्लाह साईं कब्र में कुरान हूंदो पान फरमायो हा उमर कब्र में कुरान हूंदो सब मोड़ जा साथीन कुरान तोड़ जो साथी हिते भी गड कब्र में भी गड महशर में भी गड जन्नत में भी गड अल्लाह अल्लाह ओ ना तो जीवान जा मुसलमान हजरत उमर चए तो या रसूल अल्लाह जेकरे कब्र में कुरान हूंदो त वो उमर जो हिकड़ो पैर कब्र में हूंदो ॿियो पैर जन्नत में हूंदो एक कुरान हिते भी गल कब्र में भी गल महशर में भी गल जन्नत में भी गल सियाना थियो अकुल सिगो ने कुरान से मोहब्बत कयो हज़रत उस्मान कुरान पढ़ंदी सही कुरान जा खून जा कतरा उस्मान जा कुरान उठी बीठो मुझो सोनो अली हैदरी जो सुभान अल्लाह हैदरी अली असा जो साईं अली असा जो इमाम अली असा जो रहबर अली असा जो आका अली कुरान जो हाफिज मदीने जे मीर के चे तो हजरत अली मोजा साईं मां के भी दुनिया में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि अल्लाह अल्लाह पाण फरमायूं ॿुधाए कहिड़ियूं चई सही अल खिदमतु लिल-ज़ईफ़ वस्सौमु लिस-सईफ़ वज़्ज़र्बु बिस-सईफ़ सोण हिक ॻाल्हि इहा वणंदी अली जे दर ते महिमान अचे अली उन जी खिदमत करे अली महिमान नवाज़ हो अली अली गरीबन सा भी भलो हलदो हो यार गाल बुधो हजरत अली जी सखावत मां छा ॻाल्हाया सखावत के न चइबो बाबा चाचन जलसो करायो एतिरियूं देगियूं लथियूं सखीअन न बाबा दादूअ जे वांडवारनि ॾाढी सुहिणी मस्जिद ठाराई वॾी सखावत ना बाबा न बाबा माण्हू चवंदा आहिनि यार हे गरीबन खे बोलटा यो सखिया ना बाबा न सखावत के न चइबो रब ने नो थई गरीबन के लटा पर रब ने नो थई उगाड़न के लटा पर रब ने नो थई मिस्किनन के मानी कर रब ने नो थई खिदमत कर खुदा जी सा जो कसम सखावत के न चइबो सखियो जो खाइण जे लाइ सिर्फ बमानियूं दस्तरखाने ते पयूं आहिनि
हाण के रोज़ हो लाल के रोज़ हो बचन के रोज़ हो शाम जो टाइम इफ्तारी वारे वक्त में चवे पयो हाणे आज़ान जे रोज़ो छोड़ियो ओठ दो दरवाजो खड़को पुट के चई पुट ॾिसिया केर अल्लाह अल्लाह अया जो वञी ॾिसे दरवाजे ते ॿियो कोई न गरीब मिस्कीन लटा फाटल मथे में मिट्टी पैर उघड़ असां अल्लाह जो नालो खणी करे सैयद जे दरवाजे ते आया हो रब जे नाले ते मानी करायो अज सीने ते हथ रख मानियो कुल रोज़ेदार खुदा जी सा जो कसम मानी खणी करे पुट के नहीं पुट वनी गरीबन के दैया असा जो आई अल्लाह ओ डाडू जीवान वारो पान पानी ते रोज़ो छोड़े इनके सखी चइबो यो सखी ॿियो न अथव यो मुंहिंजो मुर्शिद अलीउल मुर्तज़ा शेर खुदा सखावत अली सखी पंहिंजे वाट तां हटाए करे ॿिए जी ज़रूरत पूरो कंदो असां फ़कीर खे चवंदो माफ़ जेको अचे थी माफ़ कर अली अली चवण सुभान अल्लाह इमाम ज़ैनुल आबिदीन हज़रत अली से जो पोटो इमाम हुसैन जो पोटो करबला मां जेको बच्चो वो एडो सखियो जने दुनिया चली वयो वो खबर पई पौंदी त अल्लाह केतरा घराना हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जी सखावत सां हलंदा कुर्सी ते मोरियूं खणी गरीब जे दर ते पहुचाईंदो हो ये सही है ये सही सैयद तो मेरे यही दो सैयद पिन दो ना सैयद पिन दो ना सैयद और पिन ऐसा नो असा ना सैयद ने नाम कराओ सैयद पिन दो ना आया असा सैयद को पिन सही तू दे सैयद पिन दो ना खुदा जी सा जो कसम ओ मुसलमानो सखावत हजरत अली का वधिक मिसाली नाहे हजरत अली जे तो साईं एक शई आवण दिया अली जी तरफ ते मेहमान अचे अली उन जी खिदमत करे बे नंबर में साईं गर्मी जा ॾियारा हुजन मां अली के वात ते रोज़ो हुजे टे नंबर में मुजा साईं एने मुने ॾिसो टे नंबर में मुजा साईं हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद कथा जो सुभान अल्लाह कंदो जिहाद कंदो नथा ॻाल्हायो हिकिड़ो जिहाद हिकिड़ो वो त अल मुजाहिद वॾो जिहाद हुआ जो तलवार खणी अल्लाह जे रस्ते में माण्हू निकिरी पई काफ़रनि खे मारे इहो तो तव्हां कोन था करे सघो पर हिकिड़ो जिहाद कयो कंदो इंशाअल्लाह त चओ सभु ॾाढा त चओ अल मुजाहिद मन जाहद नफ्सहु फी ताअतिल्लाह नबी से फरमाए वॾो मुजाहिद हुआ जेको पंहिंजे नफ्स सां अल्लाह जे रस्ते में जिहाद बस ॿियो ही जिहाद नफ्स चए थो न हराम खाओ तू न कर तुझी दिल नफ्स चए थो न नमाज़ ते न वञ तू वञ जिहाद कर से मां वेंदो नफ्स तोखे चए थो न गुनाह जा कम करण सां जिहाद कर अल्लाह जे लाइ ऐं ॿियो जिहाद इहो कयो त कादियान जी न दुकान ते न वञो सलाम कलाम हर शइ ख़तम कयो कंदो इंशाअल्लाह कहिड़ा कंदो हथ न मथे खणो मारे सां सभु कादियान खे तकबीर ताजदार खल्क़ नबूवत कादियानी कुंतन ते कादियानी जे हामिद ते नारे तकबीर ओ जे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शफाअत में उम्मीद रखी वेठो आ न जे दुश्मन सां तो गाले ए बाबे के गारियूं ॾींदो आ ए बाबे के गारियूं ॾींदो आ ए ॾाॾे के गारियूं ॾींदो आ ए साजो दुश्मन आ उन जे दुश्मनन सां न सलामा न कलामा न अचना न वञना न ॻाल्हाइणा न ॿोलाइणा अरे दुनिया ठाहिण जे लाइ अलाए छा पियो करे आख़िरत छा आहे न जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जा क़द्दार कादियानी आहिनि वो ॾिसे थो न कमर में कहिड़ी चार जे घर अथनि तोखे ख़बर न हे कादियानी आहे हे कादियानी उते वेंदो वो मिट थई माइट थई थुक हणी छॾेसि पातर हणी छॾेसि थेड़े छॾेसि कुत्ता तोखां वधीक मुंहिंजो मोहम्मद मूंखे प्यारो आहे तूं उन जमात सां ताल्लुक़ रखियो आहे जेका मदीने जे मीर जी दुश्मन आहे मोहम्मद मुस्तफा
मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह सवा लख नबियन जी ताजदारी माराया पग माराया एदा चवना मोहम्मद भी नबी पर असा जो गुलाम अहमद बिया चो कुत्ता हरामिया बेगैरता उनके मजन वाला भी बेगैरता मोहम्मद मुस्तफा का बाद क्या मजे सिजबड़ नहीं कोई नबी ईंदो ही न असा जो नबी चो सवा लख नबी जो सरदार उलमा साथ लो कादियान का ताल्लुक कटियो बस हजरत सैयदना आया जिंदगी रही तो मुलाकात कभी वमा तौफीक